अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हां दोस्तनि ॿारनि लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे दोस्तों। त जेको सांवल RPR ड्रामो आहे, जियो हरपल जो ड्रामो आहे दोस्तों। त हुनजी डेट जेका अची वई आहे दोस्तों। त हिन तव्हां ॿारनि खे जेको इंतज़ारु हुयो, त तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं तमामु जल्द जेको ख़तमु थियण वारियूं आहिनि। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं असां त हिन जी जेका डेट रखी वई आहे, हिन जी एपिसोड जी जेको पहिरियों एपिसोड हिन जो ऑन कयो वेंदो दोस्तों। त हुनजे बारे में तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो एपिसोड जेको आहे त कहिड़े वार ते ऑन कयो वेंदो ऐं कहिड़े हिसाब सां हिनखे हलायो वेंदो, केतिरा ॾींहं हिनखे हफ़्ते में हलायो वेंदो। त सॼी अपडेट तव्हांखे हिन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं दोस्तों। त वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट भरंदी रहे। जी दोस्तों, त बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जी तरफ़। त हिन जी जेका डेट अची वई आहे ऐं हिनखे जेको आहे त 15 सेप्टेम्बर खां ऑन कयो वेंदो ड्रामे खे हरपल जियो ते। ऐं राति जो 8 बजे जेको आहे त हिन जी किस्त ऑन कई वेंदी दोस्तों, पहिरियों एपिसोड हरपल जियो ते दोस्तों। जी दोस्तों, त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन जो जेको आहे त हफ़्ते में जेको आहे त 3 चकर हिन जा एपिसोड हलाया वेंदा, 3 ॾींहं। जीअं त माना तव्हांखे 15 सेप्टेम्बर ते माना हीउ ड्रामे जो पहिरियों एपिसोड ऑन कंदा। त अॼु जीअं त 14 सेप्टेम्बर आहे दोस्तों। त हीउ सुभाणे खां वठी हीउ ड्रामो शुरू आहे ऐं 3 वार हलंदो। जीअं त हमराज ड्रामे जो टाइम रखियलु हुयो, 3 वार हुया, ईअं ई हिन ड्रामे खे हलाए वेंदो। 3 किश्तियूं हिन जूं हफ़्ते में हलाई वेंदियूं दोस्तों। ऐं हिकु बहितरीनु ड्रामो आहे जेको तव्हांखे माना मिस न आहे करिणो दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।